नाज़रीन ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। मांखे मोरो ख़बर नालो मोरो परसां कोट अब्दुल्ला बुढ़ो दर्स जेको ठहण पारां बाअसर माण्हुनि जी जातियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि हाजी अली नवाज़ बुढ़ो, हाजी हुसैन बुढ़ो ऐं ॿियनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त ॻोठ जे बाअसर माण्हू अज़ीज़ुल्लाह बुढ़ो, रोशन अली बुढ़ो ऐं ॿिया असांजो जीअं जंजाल करे छॾियो आहे। हिननि कामरान अली बुढ़ो खे कुआड़ी हणी शदीद ज़ख़्मी करे छॾियो जेको इस्पताल में दाख़िल आहे ऐं वरी पाण खे बचाइण लाइ मज़कूरा माण्हू पंहिंजे ई कमरा खे हथ सां धकु हणी असांजे ख़िलाफ़ कूड़ो केस दाख़िल करायो आहे। हिननि चयो त 4 साल अॻु असां सां रस्ते जो तनाज़ो करे झेड़ो कयो वियो। रोड रस्ता सभु ठही विया आहिनि पर असां सां अञा ताईं झेड़ो कंदा अचनि पिया। असां ते कूड़ा केस दाख़िल कराया अथमि। हर वक़्तु फॾो फसाद कनि था, माण्हुनि खे मारकुट करे उनखे धमकियूं ॾियनि था। हिननि जे करे सॼे ॻोठ जो सुकून तबाह थी वियो आहे। हिननि IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशरो फिरोज़ ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त मज़कूरा बाअसर माण्हुनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वञे, असांखे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे ऐं दाख़िल कूड़ा केस ख़त्म कया वञनि, असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।